पंहिंजी बिरादरी जे नारी सां पसंदि जो परिणो करणु गुनाह बणिजी वियो। 62 शख़्स पसंदि जो परिणो कंदड़ नौजवान जे घर ते काह करे 30 में हू काहे वियो। मुतासिर ॻोठाणनि जो 62 जे ज़्यादतियुनि ऐं बहारो पुलिस ख़िलाफ़ गंबट में टायर साड़े एहतिजाज। गंबट तलके जे बहारो थाणे जे हद ॻोठ पीर जागीराणी वासियुनि बहारो पुलिस ऐं ॻोठ जे 62 शख़्स जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ राणीपुर गंबट रोड ते टायर साड़े एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ ॻोठाणनि वाजिद अली, ज़मीर अली, अली नवाज़, निसार अहमद, शमन अली जागीराणी ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम आरो दाहींदे चयो त 25 ॾींहं अॻु संदन नौजवान ज़ाहिद अली जागीराणी पंहिंजे ई बिरादरी जे नारी बशीरा ख़ातून सां ख़ैरपुर जे अदालत में पसंदि जो परिणो कयो आहे। हुननि दाहींदे चयो त जोड़ी पारां पसंदि जो परिणो करण बैदि ॻोठ जे 62 शख़्स ख़लील अहमद जागीराणी संदन लाइ धरती ड्रामो करे छॾियो आहे। ॻोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त 62 वॾेरे ख़लील अहमद जागीराणी संदन घरनि ते हमलो करे पुरलोट करण बैदि ॻोठ मां 30 में हू ज़बरदस्ती काहे वियो आहे। उन खां अलावा 62 वॾेरे संदन फ़सुल भेलाइण सां गॾोगॾु खजिन जे बाग़ ते पिणु कब्ज़ो करे वरितो आहे। हुननि चयो त 62 वॾेरे जे ज़्यादतियुनि ख़िलाफ़ बहारो थाणे ते 21 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो आहे, पर पुलिस 62 वॾेरे खां रिश्वत वठी जवाबदारनि खे खुली छूट ॾेई छॾी आहे, जंहिं खां पोइ जवाबदार खेनि मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि सिंध जे वॾे वज़ीर, IG सिंध, DIG सखर, SSP ख़ैरपुर समेत ॿिनि समूरनि वसवारनि खां मुतालबो कंदे चयो त साणनि थियल ज़्यादतियुनि जो नोटिस वठी पसंदि जो परिणो कंदड़ जोड़ी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करे उन्हनि जी हयाती बचाई वञे ऐं 62 वॾेरे ऐं संदसि साथियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। शफ़ीक़ अहमद खोड़ो, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, गंबट।